ॻाल्हि कंदासीं लाला अब्दुल हुसैन सारियो जे बारे में, जेको हिकु सिंध जो बहितरीनु अदाकार हुयो ऐं उहो तमामु घणो परेशान थी वियो। पछाड़ी में 1.5 खां 2 साल ताईं उन बीमारीअ में लोड़ियो। घर जा जेके बि सामान हुया, ॿनी ॿारो हुयो, घर हुयो, तमामु विकिरो करे ऐं हुन पंहिंजे इलाज में लॻायो। अॼोकी वीडियो में तफ़सीली ॻाल्हि कंदासीं लाला अब्दुल हुसैन सारे जे बारे में, त उन जी सिंध वासियुनि घणी मदद कई ऐं जेको आहे सो जेको सिंध सकाफ़त खातो आहे, सिंध गवर्नमेंट आहे, उन छो उन जी मदद न कई ऐं उहो छो अहिड़ो भलो आर्टिस्ट हुजण जे बावजूदि बि चिचलाए चिचलाए हिन दुनिया मां वफ़ात कई। 1.5 साल पूरो बीमारी में लोड़ी ऐं इन जेको आहे सो कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं पंहिंजे घर जूं क़ीमती खपाए ऐं कंहिंखां ओधारा पैसा वठी पंहिंजे इलाज में लॻाया। तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तों, अब्दुल हुसैन सारियो हिकु बहितरीनु अदाकार हुयो सिंध जो ऐं पढ़ियल लिखियल अदाकार हुयो ऐं पत्थर दुनिया जेको ड्रामो हुयो उन में तमामु घणो उन जो बहितरीनु किरदारु हुयो ऐं उन जा ॿोल ऐं उन जा जेको आहे सो अदाकारी तमामु घणी दिलि खे भाईंदड़ हुई। दोस्तों, अब्दुल हुसैन सारियो हिकु बहितरीनु सिंध जो अदाकार हुयो, लेकिन 1.5 साल किरोना खां पोइ तक़रीबन उन जी जेका आहे बीमारी साम्हूं आई। मुख़्तलिफ़ इस्पतालनि जा चकर लॻाईंदे ऐं मुख़्तलिफ़ टेस्टूं कराईंदे, लेकिन अब्दुल हुसैन सारे जी का बि जेको आहे सो तबियत में फ़ाइदो न पियो थिए, रहंदो पोइते थींदो पियो वञे। दोस्तों, अब्दुल हुसैन सारियो सिंध जा तक़रीबन हड़ई इस्पतालनि जा चकर लॻाया। 1.5 साल पूरो जेको आहे सो पंहिंजे बीमारीअ खे खणी ऐं इस्पतालनि जा चकर लॻाईंदे ऐं मुख़्तलिफ़ टेस्टूं कराईंदे, दवाऊं कराईंदे, इन उमेद सां त मतां अॼु हिन दवा जो फ़ाइदो पए ऐं मुंहिंजी तबियत सिहताब थिए। लेकिन अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, सिंध गवर्नमेंट उन जी का बि मदद, का ख़ासि मदद न कई। लेकिन सिंध गवर्नमेंट खे घुरिजे त हे असांजा बहितरीनु हीरा आहिनि सिंध जा आर्टिस्ट, उन्हनि जी मदद कई वञे ऐं बीमारी बड़ीअ में उन्हनि जो सार बि लधी वञे। दोस्तों, हे सिंध जा हिकु बहितरीनु आर्टिस्ट आहिनि ऐं अब्दुल हुसैन सारे जो पत्थर दुनिया में हिकु बहितरीनु रोल हुयो ऐं खोड़ हूअं बि मुख़्तलिफ़ ड्रामनि में कमु कयो अब्दुल हुसैन सारे। PTV ते खोड़ सारा ड्रामा रिलीज़ थिया अब्दुल हुसैन सारे जा ऐं सिंध वासी पंहिंजे हिन बहितरीनु अदाकार सां तमामु घणो दिलि जे गहराइनि सां प्यार बि करे थी ऐं अब्दुल हुसैन सारे वटि थोरो ज़मीन जो टुकड़ो हुयो, उन खे सेल करे पंहिंजी बीमारीअ में लॻाई ऐं सोन ऐं जेको आहे सो ॿिया जेका बि पूंजी गॾु थियल हुई अब्दुल हुसैन सारे वटि, टोटल पंहिंजी लॻाए करे ऐं पंहिंजे इलाज ते ख़र्च कई, इन उमेद सां त मतां अलाह करे मुंहिंजी तबियत सही थिए ऐं मां जेको आहे सो सिहताब थी वञा। लेकिन अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, हिन दुनिया मां वफ़ात करे वियो अब्दुल हुसैन सारियो। असां उन जे वारसनि सां ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं ऐं इंशाअल्लाह नेक्स्ट वीडियो मुकमल डिटेल ई तव्हांजे लाइ खणी ईंदासीं अब्दुल हुसैन सारे जे बारे में, त उहो कीअं जेको आहे सो हिन फ़ानी दुनिया मां वफ़ात करे वियो। वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट कंहिं वीडियो में। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर